छाछरो में लोडशेडिंग सबब शहरी ऐं वापारी सख्त परेशान आहिनि। ॾिसूं था बरकत बशीर जी रिपोर्ट। छाछरो में अणएलाने लोड शेडिंग सबब बिजली ते हलंदड़ कारोबार ठप थी वियो आहे। बिजली जी लोड शेडिंग सबब शहरी ऐं ख़ासि करे दर्जी तबिको सख़्त परेशान आहे। इन हवाले सां दर्जन आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त जीअं रमज़ान शुरू थियो आहे उन खां पोइ मुसलसल लाइट जे वञण जे करे बेरोज़गारी एतिरी आहे जो असांजी दिहाड़ी बि कोन थी ठहे। ठीकु आहे न, जेकॾहिं लाइट हुजे त असां तक़रीबन 5 खां 6 जोड़ा ठाही सघूं था। हींअर ठहनि कोन था, 2 टे मस ठहनि था, वञो सॼी राति 12-1 ताईं वियो तॾहिं जाई असांखे 2 टे जोड़ा ठहनि था। इन में असांजी दिहाड़ी मरियो वञे थी, ठहे ई कोन थी। इहो असांजे लाइ वॾो मसइलो आहे। असां ईद जो ख़र्चो आहे, हेॾां होॾां ॿारनि जा कपिड़ा आहिनि, जुतियूं वग़ैरह, हेॾां होॾां किथां थींदियूं। इहो एतिरो महांगाई लॻी। लाइट जे हिसाब सां असांजो कारोबार बिल्कुलु हींअर बंदि आहे, छो त 24 कलाक में 4 कलाक लाइट हले थी। 20 कलाक जी लोड शेडिंग आहे। 20 कलाक जी लोड शेडिंग में असांजो हिकिड़ो जोड़ो 4 कलाक में हिकिड़ो जोड़ो ठहे थो ऐं 6-6 7-7 जोड़ा जिते असां ठाहींदा हुआसीं हिते हिकिड़ो जोड़ो ठहे थो। पोइ उन हिसाब सां असांजी बेरोज़गारी आहे ऐं वेठा आहियूं मज़ूर माण्हू आहियूं, को बि सिस्टम आहे कोन। ऐं उन हिसाब सां वापडा वारनि खां अपील कई थी वञे त लाइट जो असांजो मसइलो हल जाम मुश्किलात थिए थी। लाइट बिल्कुलु हले ई न पई। हिकिड़ो रमज़ान जो महीनो लॻो पियो आहे, सॼो ॾींहुं लाइट हूंदी कोन्हे। मुश्किल सां को हिकिड़ो वॻो ठहे थो ऐं उनखां अलावा 24 कलाक लाइट हले ई 2 कलाक थी। ओवर उन्हनि जे हिसाब सां उन में बि झटका झटकी हूंदी आहे। लोड शेडिंग जे मुतासिर असां ॾाढो कारोबार मुतासिर आहे। जीअं त ॾींहं में 3-4 कलाक लाइट हुजे थी, उन में बि सही नथी हले, झटका ॾिए थी। ऐं हिकु ॾींहं में सिर्फ़ु 5 जोड़ा ठाहींदा आहियूं। हीअं ॼण लाइट नथी हुजे इन करे असीं 3 जोड़ा बि नथा ठहनि। मतिलबु 200 रुपया सिलाई मिले थी, हे असांजे हिकिड़े जोड़े जी 200 रुपया मिले थी ऐं हिकिड़ो ठहे थो 200 में। हाणे छा थिए छा थो, एतिरी महांगाई हुजण करे असीं छा कयूं, मजबूर आहियूं। बरकत अली बशीर, आवाज़ न्यूज़, छाछरो।